संत जे दोस्तनि ॿुधंदड़नि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। अल्लाह ताला मूंखे शफ़ा ॾिनी आहे। मां 2 महीननि खां वठी बीमार हुयुसि, तो ख़ुदा ताला मूंखे शफ़ा ॾिनी आहे। तव्हांजी दुआनि जी ज़रूरत आहे त ख़ुदा ताला महबूब जे सना ऐं तारीफ़ में दम निकिरी वञे इंशा अल्लाह। बाक़ी ज़िंदगी गुज़री त महबूब जी तारीफ़ कबी। हाणे चैनल में मां नई नात हिकिड़ी पेश कयां थो जो मूंसां गॾु फ़क़ीर उशाक ऐं महबूब अली गॾु आहिनि। इंशा अल्लाह जा ज़िंदगी रही तो वरी महबूब जी सना तारीफ़ इंशा अल्लाह। आमीन आमीन। मुझे यार मदीने को कह जो को काथे, मुझे यार मदीने को कह जो को काथे, मुझे यार मदीने सुहनन जो सारी सरदार मदीने को कह जो को काथे, मुझे यार मदीने को कह जो को काथे, मुझे यार मदीने महबूब जी में महबूबन जी मोहब्बत मदहों छुपनाए थी, महबूबन जी मोहब्बत मदहों छुपनाए थी, प्यारवारन के बिल्कुल पुरजो छुपनाए थी, प्यारवारन के बिल्कुल पुरजो छुपनाए थी। दो हुबदार मदीने को कह जो को काथे, मुझे यार मदीने को कह जो को काथे,
बांधे दो